अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम सहरी टाइम में आऊँ आहियां इंजीनियर शफ़ी मोहम्मद लाखो। नहमदुहू व नुसली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन किराम, अल्लाह जा लख एहसान आहिनि त हाणे असां नाए रोज़े जी सहरीअ जो प्रोग्राम कयूं पिया। लेकिन मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त कुझु अॻियां ॿ टे इम्पॉर्टेंट तारीख़ूं अचणियूं आहिनि। मिसाल तौरु 15 रोज़े ते जेको सूरत अल अनफ़ाल थींदी, इन्हीअ में ज़िक्र आहे बदर जी लड़ाईअ जो। ऐं तव्हां इन क़ुर शरीफ़ खे ॾिठो हूंदो त तव्हां इन जी गहराईअ में जे न ॾिठो अथव त इहा बदर जी लड़ाईअ में जेके फेज़िस अचनि था उहे हिकिड़ा स्ट्रेटेजिक आहिनि ऐं मैथमेटिकल वंडर्स आहिनि त आख़िर कीअं हिकिड़ी नंढड़ी जमायत वॾी जमायत खे कीअं शिकस्त ॾिए थी ऐं अलाह ताला जे हिन दुनिया में मदद करण जो कहिड़ो तरीक़ो आहे। सो इहो कंदव। वरी इंशा अल्लाह ताला 19 रोज़े ते असां जेको 19 जो अदद आहे 19, इन्हीअ खे क़ुर मां कढंदासीं ऐं इन्हीअ जा राज़ ॾिसंदासीं त इहो 19 जो अदद आख़िर एॾो अहमियत छो इख़्तियार कयो आहे जो क़ुर जो जेकी बि मॉडल आहे मैथमेटिकल मॉडल, उन में इहे बेसिक रोल थो अदा करे। ॿियो त इहो 19 जेके आहिनि से यहूदियुनि वटि बि आहिनि, उन्हनि जे बि दरवाज़नि ते 19 मथां लिखियलु हूंदो आहे। व्हाट इज़ द रीज़न? ऐं क़ुर पाक में बि अचे थो त जहन्नम जे मथां 19 फ़रिश्ता आहिनि जेके ड्यूटियूं ॾियनि था, माना 19 डिपार्टमेंट हूंदा ऐं हर डिपार्टमेंट में जेको टार्चर या अज़ाब हूंदो उहो ख़ासि हूंदो। त इन्हीअ सां मां रिलेट कयो आहे त 19 जेके अच्छा ॿियो ॻाल्हि त वरी जेके ही कोरियड़ आहिनि जेके स्पाइडर चइबो आहे अंग्रेज़ीअ में या मकड़ी उर्दूअ में, इन्हनि जूं बि 19 फैमिलियूं आहिनि दुनिया में ऐं हर फैमिलीअ जो ॼार फासाइण जो पंहिंजो तरीक़ो आहे। त माना त हिन दुनिया में ठग जेके माण्हुनि खे शिरक रुश्वत इन्हनि शयुनि में फासाइनि था, उन्हनि जा बि लाज़मन 19 ॼार हूंदा माण्हुनि खे फासाइण लाइ, जेके मां कढी रखिया आहिनि। इंशा अल्लाह ताला 19 रमज़ान ते इन 19 खे असां ज़िक्र कंदासीं। उन खां पोइ तव्हां वटि ईंदी सूरे ताहा, शायदि 18 ते या 16 ते, जंहिंमें हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अनु उन जूं शुरूअ जूं 14 आयतूं ॿुधी मुस्लमान थियो। त आख़िर उन में केॾो तासीर आहे जो एॾो सख़्तु माण्हू जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे शहीद करण पे वियो, इहे 14 आयतुनि हुननि खे छा कयो जो हू चेंज थी वियो। त आया की असीं ॾिसूं त असां जूं दिलियूं बि इहे 14 आयतूं ॿुधी उन्हनि ते को असरु पए थो, असांजी तबियत में तब्दीली अचे थी या नथी अचे, या असां उन खां बि सख़्तु आहियूं, वियल आहियूं। बाक़ी हज़रत उमर जे शान इहो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मूंखां पोइ जेकॾहिं नबी हुजे हा त हज़रत उमर हुजे हा। बहरहाल अॼु अचूं था असां पंहिंजे प्रोग्राम ते सूरह तौबा जी आयत नंबर 104 ते पहुता आहियूं ऐं इंशा अल्लाह आस्ते हलंदासीं। इन में केतिरियूं साइंटिफिक ॻाल्हियूं बि ईंदियूं, इंशा अल्लाह तव्हां तवजह ॾियो। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलम यालमू, माना तव्हांखे छा ख़बर न आहे छा? तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे त असांखे अलाह पैदा कयो आहे, असां माउ जे पेट मां पैदा थिया आहियूं, अॼु खां 100 साल अॻु में त हुआसीं कोन, असां क्रिएट कया विया आहियूं। त अन अल्लाह हुअ यक़बुल तौबत अन इबादिही, त चए थो जेकॾहिं ॼाणो था त इहो बि ॼाणो त अलाह ताला इंसान जी तौबा क़बूल कंदो आहे। जेकॾहिं तव्हां हिन रमज़ान खां अॻु में के गुनाह कया आहिनि त तौबा कयो। कुल बनी आदम ख़ताउन ख़ैरुल ख़ताइन तवाबून, तौबा कयो, सभु क्लियर थी वेंदो, ज़ीरो थी वेंदो, तव्हांजो अकाउंट ख़ाली कयो अकाउंट पंहिंजो पोयों। या ख़ुज़ु सदक़ात, ऐं तव्हांखे इहा ख़बर न आहे त अलाह ताला तव्हांजा सदका क़बूल थो करे, छाकाणि त अन अल्लाह तवाब रहीम, ॿई ॻाल्हियूं हुन जूं आहिनि। हिकिड़ो त तौबा क़बूल थो करे, ॿियो रहीम, माना हू चाहे थो त रहम फैलिजे। तव्हां माण्हुनि ते रहम कयो, मिसकीननि ते रहम कयो, कर्ज़ माण्हुनि जो हटायो, कंहिंखे गाॾड़ो वठी ॾियो, कंहिंजो कमु कयो, चए थो अलाह क़बूल थो करे। तव्हां सां इहे ॿई शयूं हिन रमज़ान सां तइलक़ थियूं रखनि। बाक़ी कुल अमलू फसयरल्लाह अमलकुम व रसूलहू वल मोमिनून, चओ त अमल करियो, पोइ अलाह ऐं संदसि पैग़म्बर मोमिन सभिनी अव्हां जा अमल ॾिसंदा। तव्हां माना हिन सभिनी जा अमल ॾिठा वेंदा। ऐं सतुरदून अला आलिमुल ग़ैब व शहादत, ऐं पोइ तव्हांजो हिसाब किताब उन हसियत ॾे वेंदो जेको ग़ैब खे ॼाणे थी अलाह ताला।
ऐं जेको ज़ाहिर खे बि ॼाणे थो, हाणी खे बि ॼाणे थो, युनब्बिउकुम बिमा कुंतुम तामलून, पोइ तव्हांखे सॼो पंहिंजो अकाउंट ॾेखारे वेंदो त तव्हां नेकियूं केतिरियूं, बदियूं केतिरियूं, छो जहन में था तव्हांखे मोकिलियूं, छो जन्नत में था मोकिलियूं, छो तव्हांखे एराफ़ जे मैदान ते विहारियूं था। व आख़िरून मुरजऊन लिअम्रिल्लाह इम्मा युअज़िबुहुम अम्मा यतूब अलैहिम। हाणे ॿिया जेके आहिनि से अञा अलाह जे फ़ैसिले ते वेठल आहिनि, जेके एराफ़ जे मैदान ते वेठा आहिनि। छा थियूं नेकियूं बदियूं बराबरि थियूं, हाणे हेॾे वञनि, सो अलाह जी मर्ज़ी आहे त ॿिया अलाह जे हुकुम लाइ रहायल आहिनि त या त खेनि अज़ाब करे या खेनि माफ़ु करे। उहो अलाह अलीमुन हकीम, बेशक अलाह ॼाणंदड़ आहे, हुनजी हिकमत आहे, हुनजी पंहिंजी मैथमेटिक्स आहे, पंहिंजी कैलकुलेशन आहे। उन खां पोइ हीअ जेको फ़िरके वारियत असां वटि क़ाइमु थी आहे, कल्ह बि मूं तव्हांखे ॾेखारियो त इहे माण्हुनि खे पंहिंजे इन्हनि फ़िरके जे नालनि सां वठणु न कयो। सैयद सुलेमान नदवी हिकिड़ो वॾो बरख़ आलिम आहे हिंदुस्तान जो, जंहिं चयो त बाबा पाण खे मुस्लमान चओ, हीअ पाण खे जेके नाला था वठो फ़िरकनि जा, इहे न कयो, ऐं इन्हनि नालनि सां मस्जिदूं बि न ठहिरायो। मस्जिद अलाह जे लाइ ठहंदी आहे, ऐं अहिड़ी मस्जिद रसूल सलाह जे ज़माने में बि ठाहियनि, हिकिड़ी का फ़िरके वारियत क़ाइमु करे। तंहिंजे करे इहे मस्जिदूं ॿियनि फ़िरके वारनि जे ख़िलाफ़ थियूं इस्तेमालु थियनि। उते बि तक़रीरूं कंदा त जेके 40% पाकिस्तानी जो हिकिड़ो तबिको आहे, इहो जेको सो नबी करीम सर गुस्ताख़ आहे, माना वाजिबुल क़त्ल आहे, हो वरी पंहिंजी मस्जिद में चवंदा हिननि जे नाले ते इहे जेके आहिनि शैतानी लश्कर आहिनि। इहे जाइज़ कोन्हनि के, मस्जिद अलाह जे लाइ थियणु खपे। हर को माण्हू निमाज़ पढ़े, शीए खे बि इजाज़त आहे निमाज़ पढ़े, शीयनि जे नाले सां बि मस्जिदूं न ठहणु खपनि, ऐं सुन्नियुनि जे नाले सां बि न, मुस्लमाननि जे नाले सां मस्जिद ठहणु खपनि। क़ुर शरीफ़ में अहिड़ो हिकिड़ो केस अचे थो, चए थो वल्लज़ी न तख़ुज़ु मस्जिद ज़िरारऊं व कुफ़रन व तफ़रीक़म बैनल मुमिनीन। चए थो उन्हनि मां अहिड़ा आहिनि जिन नुक़सानु पहुचाइणु, कुफ़ुर करणु, मुस्लमान जे विच में फ़िरको विझणु, ॾफेर विझणु, ऐं पंहिंजो इन्हनि जे लाइ इहा मस्जिद ठाहिनि था। व इरसादन लिमन हारब अल्लाह व रसूली, ऐं जेके अलाह जे रसूल जे लाइ विढ़नि था, उन्हनि खे फासाइण जे लाइ। हाणे मां तर्जुमो थो पढ़ां, अलाह जे पैग़म्बर सां जिन अॻु वेड़ कई आहे, तिन वास्ते घटि ठाहिण लाइ, माना हुन लाइ ठाहिनि था त इन जे ख़िलाफ़ु विढ़ूं, हिकु मस्जिद बणाई आहे, इहा मस्जिद ठाही आहिनि। ऐं पोइ वरी जॾहिं वञी चइबो त बाबा हे तव्हां फ़िरके जे नाले ते मस्जिद कीअं ठाही आहे, त वरी जेके हू पिया चवनि, छा था चवनि, भला यहलिफ़ुन अन अरदना इला सची, न बाबा हे त असां इबादत लाइ ठाही आहे, असां कंहिंजे लाइ ख़िलाफ़ु त कोन्ह ठाही, इहो कूड़ था आणनि, हे बि क़ुर थो चए। ऐं पोइ चए थो त पोइ ज़रूरु कसम खणंदा त चङाईअ खां सवाइ असांजो बणाइण जो कोई इरादो न आहे, लेकिन वल्लाहु यशहदु इन्नहुम लकाज़िबून, अलाह चए शायदि इहे कूड़ था आणनि। इहो पर्पज़ ई हिन जो फ़िरके वारियत क़ाइमु करिणो आहे, हुननि खे घटि वधि ॻाल्हाइण जे लाइ मस्जिदूं ठाहीनि था। तंहिंजे करे ला तकूं फ़ी अबदा, अहिड़ी मस्जिद में नबी साईं खे अलाह जो तूं हिन मस्जिद में न, असांखे बि चए थो त जेकॾहिं का मस्जिद वाक़ई अहिड़ी फ़िरके वारीअ जे बुनियाद ते ठहियलु आहे, तव्हां न पढ़ो हुन में निमाज़। बाक़ी ल मस्जिदुनि उसिस अला तक़वा मिन अवल यौमिन, पोइ जा मस्जिद पहिरें ॾींहुं परहेज़गारी ते अॾाई वई आहे, तंहिंमें तोखे बीहण या निमाज़ पढ़णु ऐं पढ़ाइणु वधीक लाइक़ु आहे। हे त अलाह जे रसूल चए थो, असांखे बि चए थो। छो त इन्हनि मस्जिदुनि में जंहिंमें फ़िरके वारियत न आहे, अन तक़ूम फ़ी रिजालनि युहिब्बून अन यतहरू वल्लाहु युहिब्बुल मुतताहिरीन, ऐं अहिड़ा मुड़ुस आहिनि जे पाक रहणु पसंदि, इन में अहिड़ा माण्हू ईंदा आहिनि जेके पाक रहणु पसंदि कनि, अलाह पाक रहण वारनि खे पसंदि कंदो आहे। हाणे मां त ॾिसो न, मुंहिंजो प्रोग्राम आहे तर्जो ॿुधाइणु, अरबी पढ़णु कोन्हे को, त इन करे मां अरबी तकड़ में पढ़ां थो, पोइ वरी चवंदा साईं तो ज़ेर कई ज़बर कई, बाबा मां माना थो पढ़ां। तंहिंजे करे अलाह फरमाए थो इन अल्लाह इश्तरा मिनल मोमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुम जन्नत, तंहिंजे करे अलाह मोमिननि खां ख़रीद करे छॾियो आहे संदन सिरी जान ऐं उनजो माल जन्नत बदिले। त माना हीअ जान जेका तव्हांजी आहे अलाह जी आहे, ज़रूरत पए त अलाह जे रस्ते में ॾेई छॾियो, तव्हांजो माल इहो बि अलाह जो आहे, इहे तव्हां खां अलाह परचेज़ थो करे जन्नत जे बदिले में। युकातिलून फ़ी सबीलिल्लाह फ़यक़्तुलून व युक़्तलून, ऐं पोइ अलाह जे वाट में विढ़नि था, ज़ुल्म खे ख़तमु करण लाइ मारनि बि था ऐं मरनि बि था। आहे न जेकॾहिं अहिड़ो ज़ुल्म थिए थो त करिणो आहे। वादन हक़नि फ़ी तौरात वल इंजील वल क़ुरान, ऐं इहा साॻी कंडीशन ॿियनि क़ौमुनि खे अहले किताब खे ॾिनी, इहो अंजाम तौरेत इंजील क़ुरान में पकी तरह थियल आहे। ऐं अलाह खां वधीक पंहिंजे अंजाम खे केरु पूरो कंदड़ आहे। पोइ जंहिं सौदे जो मां वापारु कयो आहे, हे जेको चए थो त वमन औफ़ा बि अहदी मिनल्लाह फस्तबशिरू बि बैयकुम लज़ी बायतुम बि, हे जेको तव्हां खां अलाह वाइदो कयो आहे जंहिंखे पूरो था कयो, त पोइ तव्हांखे ख़ुशख़बरी आहे
तव्हांखे इन सौदे ते। ज़ालिक हुअल फौज़ुल अज़ीम, ऐं इहा वॾी मुराद माणणु आहे, इहो वॾो मुराद आहे। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लम फरमाए थो त चई त अल्लाह ताला उसका ज़ामिन हो जाता है जो उसके रास्ते में निकलता है। जो शख्स सिर्फ मेरे रास्ते में जिहाद और मुझ पर ईमान और मैं रसूल की तस्दीक करते हुए निकलता है तो उसकी मुझ पर ज़िम्मेदारी है कि उसको मैं जन्नत में दाखिल करूं या उसको उसके घर की तरफ अजर व सवाब और गनीमत से वापस करूं, गाज़ी करे मोकिले या शहीद करे मोकिले। तंहिंजे करे अल्लाह फरमाए थो अताइबून अल आबिदून अल हामिदून, उहे तौबह कंदड़, उहे इबादत कंदड़, अल्लाह जी तारीफ़ कंदड़, अल्लाह जे रस्ते में मुसाफ़िरी कंदड़, रुकू कंदड़, सजदा कंदड़, चङाईअ जो हुकुम ॾींदड़, बुराईअ खां झलींदड़, ऐं अल्लाह जी जेके बाउंड्रीज़ आहिनि उन्हनि ते इन जी हिफ़ाज़त कंदो ओरांगे न वञनि। व बशिरिल मोमिनीन, त अहिड़नि मोमिननि खे ख़ुशख़बरी ॾियो, मुबारकूं आहिनि अहिड़नि खे जेके कमु कनि था। बाक़ी अल्लाह जे रस्ते में रमज़ान जो महीनो आहे। वला युनफ़िकु नफ़क़तन सगीरतन वला कबीरतन, चए थो को बि ख़र्चु थोरो या घणो कंदा आहियो ऐं न को मैदान लंघंदा आहियो, माना जेके अल्लाह जे रस्ते में, पर उन्हनि लाइ चङो अमल हिन लाइ लिखियो वेंदो आहे त जेको तमामु चङो कमु कंदा आहिनि तंहिंजो अल्लाह खे बदिलो ॾिए। अल्लाह तव्हांखे हर शइ जो बदिलो थो ॾिए। लयजियहुमुल्लाहु अहसन मा कानू यामलून, त जेको कयो था तंहिंजो अल्लाह तव्हांखे सुठो बदिलो ॾींदो, जेको नेक कमु कयो था। लक जाकुम रसूल मिन अनफुसिकुम, चए थो मां जेको तव्हां ॾे पैगम्बर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो तव्हांजे जिन्स मां इंसान आहे। नऊज़ बिल्लाह, न को जिन हो न को देव हो, साॻियो हो, शादी कयईं, ॿार ॼणींदो, त तंहिंजे करे तव्हां वटि जेको मां मोकिलियो आहे पंहिंजो रसूल उहो इंसाननि मंझि आहे, तव्हां मंझि आहे। अज़ीज़ अलैहि मा अनतुम, ऐं उन खे तव्हां ते जेका तकलीफ़ थिए थी उन खे उहो महसूसु थो करे, उनखे ॾुखु थो थिए पियो। हरीसुन अलैकुम बिल मोमिनीन, ऐं तव्हांजे हिदायत लाइ हू हरीस आहे, त तव्हां हिदायत पायो। बिल मोमिनी रऊफ़ रहीम, मुस्लमाननि ते शफ़क़त कंदड़ आहे। माना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे जेके पंहिंजो तालीम ॾेई वियो आहे, क़ुरान ॾेई वियो आहे ऐं पंहिंजो सुन्नत जूं हदीसूं ॾेई वियो आहे, इन मां इहो चाहे थो त तव्हां हिदायत हासिलु कयो। रसूल फरमायो इन दीन युस्र, दीन आसान खां आसान आहे, मुश्किल तव्हांखे माण्हू न करे चवनि। जेकॾहिं तव्हांजा जोराबा पातल आहिनि ऐं तव्हां वुज़ू कयो था त जेकॾहिं पेर नथा धो त मसह कयो, आसानी आहे दीन में। बाक़ी इन्हनि खे चओ जेके फिरी था वञनि, फ़इन तवल्लव फ़कुल हसीबी अल्लाह, पोइ जेकॾहिं फिरनि था हिन अहिड़े सवले दीन ते बि नथा हलनि, पोइ चई त पोइ बाबा अलाह असांजे लाइ काफ़ी आहे, जंहिं अलाह असांखे हुकुम कया आहिनि असां हुन ते हलंदासीं। ला इलाहा इल्ला हू, ऐं सभु कुझु पावर हुन अकेले जे हथ में आहे, इबादत खां सवाइ ॿियो केरु हुनजो मुक़ाबिलो नथो करे, उन खां घुरणो उन खां आहे, साह जे रग खां वेझो आहे, प्रॉपर्टी बि उन जी आहे, छो त क्रिएट उन सॼी पाण कई आहे प्रॉपर्टी, त पोइ ॿियो केरु ॾींदो असांखे। अलैहि तवक्कलत, ऐं मां उन्हनि ते यकीन थो कयां, उन ते तवक्कल थो कयां। उहो रब्बुल अर्शिल अज़ीम, ऐं उहो सॼे वॾे अर्श जो मालिक आहे, बल्कि सॼे काइनात जो मालिक आहे। अलाह ताला चए थो इन लज़ीन ला यरजून लिकाना, माना जेके अंधा थी विया आहिनि उन्हनि खे ख़बर आहे त बसि बाबा खाओ पीओ दुनिया ही आहे, मरण खां पोइ कुझु कोन्हे, त पोइ चए थो जिन इहा अक़ीदो रखे ज़िंदगी गुज़ारनि था, इन ला यरजू लिकाना, माना असांजे मिलण जो को उन्हनि खे यकीन कोन्हे, आसिरो ई कोन्हे। रज़ू बि हयात दुनिया, ऐं पोइ हिन दुनिया सां ई रीझी विया आहिनि, वत मां अनू बिहा, ऐं इन ते आराम सां रहनि था। पर उहे केरु आहिनि, केरु आहिनि? वल्लज़ीन हुम अन आयातिना लगाफ़िलून, जेके हिन खां गाफ़िल आहिनि, माना ई कोन था कनि, पढ़नि ई कोन था। इहे इन आहिनि जेके चवनि था त छाजो हिसाबु किताबु, ॾाढी लय लॻी पई आहे, एसी लॻी पई आहे, वरी साईं जेकॾहिं का ज़ात ऊची अथसि त माण्हू पहिरें पवनि पिया था, ॾनु ॾियो था वञनि, बसि ख़ुशि आहियूं। उलाइक मावा हुम नार, रब साईं फरमाए थो सूरह यूनुस जी आयत नंबर 7, इन्हनि जो मकान ठिकाणो जहन्नम आहे, बिमा कानू यक्सबून, जेके कमाई कनि था या जेको एटीट्यूड रखियो अथनि। इन लज़ीन आमनू, पर जिन खे यकीन आहे त आख़िरत आहे, अलाह आहे, ऐं हीउ हुनजो कोर्स जो किताबु आहे,
व अमिल सालिहात ऐं हिन कोर्स जी माना करे पढ़ी ऐं पेपर में वेठा आहिनि, वेहनि था, नेक अमल कनि था, यहदीहिम रब्बुहुम बि ईमानहिम, त हिन ईमान जे करे अलाह हिननि खे सिधो रस्तो ॾेखारींदो, हिदायत ॾींदो हिन जे रस्ते, तजरी में तहतुल अनहार फी जन्नात नईम, ऐं उहो रस्तो ॾेखारींदो जिन अहिड़े बाग़नि ऐं जन्नतुनि जो जंहिं हेठां वाहियूं वहनि थियूं। हाणे तव्हां चवंदो त भला साईं ठीकु आहे, असां निमाज़ कोन था पढ़ूं, असां रुश्वत था खाऊं, असां पंहिंजी ज़ात ते फ़ख़ुरु था कयूं, ॿियनि ज़ातियुनि खे नीच था सम्झूं, त पोइ अलाह ताला इन असांखे हिते सज़ा छो नथो ॾिए? हिते त ठठ पियो थो कराए। हाणे इन जो जवाबु क़ुर थो ॾिए, चए थो वलो युअजुल्लाहु लिन्नास शर इस्तअजलहुम बिल ख़ैर लक़ुज़िय इलैहिम अजलहुम, चए थो त जेकॾहिं अलाह माण्हुनि लाइ जेका बुराईअ जो हिसाबु जल्दी मोकिले हा, जीअं नेकी था घुरनि, हिकिड़ो चयो साईं अलाह साईं मूंखे ॾे, मूंखे एॾो कर ॾे, त चए थो एॾी त तकड़ कयो था, पर जेको बुरो कमु कयो था, जे मां उन जी बि सज़ा तव्हांखे तकड़ी ॾियां त पोइ त तव्हांजो हिसाबु पूरो थी वेंदो। नज़रुल लज़ीन ला जूं लिकाना फी तुग़यामुन, तंहिंजे करे जिन खे असांजे मिलण जी उमेदु न आहे तिन खे सन गुमराही में हैरान छॾींदो आहियां। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम सहरी टाइम में आहियां शफ़ी अहमद लाखो। ॻाल्हि हले पई त अलाह ताला चए थो त के माण्हू जेके आहिनि से चवनि था त जेकॾहिं असीं ज़ना था कयूं, रुश्वत था खाऊं, ठगी था कयूं, त पोइ ओॾी महिल अलाह सां पादर हणे न, ओॾी महिल असांखे सज़ा छो नथो ॾिए? त अलाह चए थो ॾिसो, हाणे तव्हां मूंखां दुआऊं घुरो था, त उहो त चओ था त अलाह साईं असांजो हीउ कमु कर, हीउ कमु कर, चए थो जेकॾहिं मां इन तव्हां सां तकड़ि कयां त पोइ त मां कंहिंखे दुनिया में कोन छॾींदुसि। बाक़ी इहा ॻाल्हि ज़रूरु आहे त का घड़ी अहिड़ी हूंदी आहे जिन जी असांखे ख़बर कान्हे, उन घड़ीअ में जेका तव्हां दुआ घुरो था को अहिड़ो वक़्तु अहिड़ो हूंदो आहे जो जल्दी क़बूल थी वेंदी आहे। हाणे हदीस शरीफ़ ॿुधो, अन जाबिर बिन अब्दुल्लाह त रसूल असां फरमायो ला तदऊ अला अनफुसिकुम, चए पाण खे कॾहिं पिटियो न। भाई चवंदा अदा मां मरां त जान छुटे, अदा अहिड़ी ज़िंदगीअ खे मां छा कंदुसि, मरां। इहा कॾहिं कॾहिं अलाह ताला इहा जेकी तव्हां चओ था उहो को टाइम हूंदो आहे जो उहो क़बूल थी सघे थी। वला तदऊ अला औलादकुम, ऐं पिटियो औलाद खे बि न पिटियो, मर बि आहे इन खां त मर, अलाह कंदो त कारो मुंहुं थींदई। इहा बि दुआ जेका आहे सा केॾी महिल बि उहा टाइम आहे, हे टाइम जूं आहिनि। वला तदऊ अला अमवालिकुम, ऐं पंहिंजे माल खे बि न पिटियो, फासिजी वियो आहियां, त थिए थो त थी सघे थो त को अहिड़ी घड़ी आहे युस्तजीब लकुम जो उन में इहा तव्हांजी क़बूल थी सघे। ख़ौफ़ धारियो, इहा बात तव्हां हीअ लफ़्ज़ न कढो, जेकॾहिं इहो क़बूल थी वई त पोइ विया कम खां तव्हां। बाक़ी अलाह चए थो इज़ा मसल इंसान दुरुन दानाल जंबी वो क़ाइदन क़ाइमन, हा चई बाक़ी जॾहिं तव्हांखे का तकलीफ़ पहुचे थी पोइ त रड़नि मथां रड़ियूं। पंहिंजो जेको आहे सो जंहिं महिल माण्हूअ खे को ॾुखु पहुचंदो आहे त पंहिंजे पासे माना वेठे सुते बीठे चवंदो अलाह सी मदद कर, अलाह सी मदद कर। फलमा कशफ न अनू ज़ुर्रहू, पर पोइ जॾहिं इन्हनि जे रड़ियुनि ते अलाह चए थो मां तकलीफ़ दूरि कयां थो, मर त पोइ वरी बकिया ज़िंदगी ईअं थो गुज़ारे क लम यदो न इला ज़ुर्रन मसऊ, की ॼण मूंखे का पुकारी कोन्हे, मुंहिंजी तकलीफ़ दूरि विसारे थो छॾे। पोइ केरु उहे माण्हू? कज़ालिक ज़ुय्यिन लिल मुस्रिफ़ीन मा कानू यअमलून, अहिड़ी तरह हद खां लंघंदड़ जेके माण्हू कंदा आहिनि उन्हनि लाइ इहो एटीट्यूड अलाह सींगारियो आहे त घुरनि अलाह खां, वरी अलाह हुनजी क़बूल करे तकलीफ़ दूरि करे वरी अलाह खे विसारे छॾनि, न निमाज़ पढ़नि न ज़कात ॾियनि, वरी बि साॻी ज़नाऊं, वरी साॻियूं रिश्वतूं, वरी साॻिया कम कनि, ज़ुल्म कनि। तंहिं ते जेको शाह लतीफ़ छा थो चवे, चए थो जेसीं जियारी हादी रखिजु हिफ़्ज़ में, जेसीं जियारी हादी माना अलाह साईं रखिजु पंहिंजे हिफ़्ज़ में, मोहताजी मख़लूक जी शल क़ादिर न कारी, माना असां मख़लूक जा मोहताज न थियूं, असां कंहिंजा कर्ज़ी न थियूं, असां कंहिं ते डिपेंड न कयूं। अलाह एतिरो ॾिए जो पंहिंजो गुज़र सुफ़र इज़त सां मुंहिंजो थी वञे, इहो आहे। चए थो मोहताजी मख़लूक जी शल क़ादिर न कारी, अरबी अब्दुल लतीफ़ खे वेल न विसारी, पुरकश प्यारी भरे जाम जन जो त जन्नत ॾे दुआ थो घुरे त उते अलाह चयो न मां तव्हांखे पंहिंजे हथनि सां प्यारींदुसि। हदीस शरीफ़ में अचे थो अजबल अमर मोमिन, जेकॾहिं तव्हां सचा मोमिन आहियो न त तव्हां में हिकिड़ी अजीब ॻाल्हि तव्हांजे एटीट्यूड में अची थी वञे। नबी साईं फरमायो, पोइ तव्हांजो हुन एटीट्यूड में तव्हांजो उथणु वेहणु ॻाल्हाइणु सॼो ख़ैरु आहे,
ऐं इहा मोमिन खां सवाइ इहा आदत ॿिए में न ईंदी। इन असाबतूं सरा, जेकॾहिं का तकलीफ़ पहुचे तॾहिं बि अलाह जो शुकुरु कंदो, अलाह साईं ठीकु आहे, तो ॾींदी आहे, तूं ई लाहींदे, फ़कान खे त इन में हिन खे फ़ाइदो थो पवे। माने असाबतूं दौरा, ऐं जेकॾहिं का नेकी पहुचेसि थी, हाणे उब थो करे, पर जेकॾहिं तकलीफ़ पहुचे थी त सब्रु थो करे, फ़कान ख़ैरु हूंदो में सब्रु अथसि, पर जे हिन खे का सुखु पहुचे थो त शुकुरु थो करे, त इहो बि उन लाइ बहितरु आहे। इहो हाणे मोमिनतुनि जो अजीब एटीट्यूड, चए थो मोमिन नबी साईं वरी मोमिन में इहो एटीट्यूड अची थो वञे, छा कमाल जो एटीट्यूड आहे। अच्छा, जेके माण्हू अलाह खां सवाइ मोलनि खे पुकारनि था त इहे मूंखे अलाह खां कमु कराए ॾींदा, इहो शिरक आहे। छाकाणि त अलाह ताला इहा इजाज़त ई कान ॾिनी आहे। अलाह चए थो मूं इहो कमु ई कोन्हे, न अलाह जे रसूल इहा ॻाल्हि असांखे सेखारी आहे, तव्हां हथ जी किथां ठाही आहे। छाकाणि त जेके बि अलाह जा नेक बांदा आहिनि उन्हनि जी इज़त वॾी आहे, उन्हनि जूं अखियूं असांजा, उन्हनि जा पेर असांजूं अखियूं, उहे जन्नत में वेठा आहिनि। हर नेक माण्हू जेको गुज़ारे वञे थो उहो ओॾीमहिल जो ओॾीमहिल उनखे जन्नत में पहुचाइजे थो, पर उनखे अछे पखीअ में रूह विझिजे थो, पोज़ीशन कान मिलंदसि, पर उनखे चकर ॾियारींदा, घर ॾेखारींदा, स्विमिंग पूल ॾेखारींदा, वणनि ते वाह जा फ्रूट थियंदा, उहो सभु खाए थो, ख़ुशि वेठो आहे। पर जॾहिं क़यामत थींदी, पोइ जॾहिं जिस्म मिलंदुसि त पोइ इहा पोज़ीशन फिज़िकल मिलंदसि। त तव्हां, अलाह थो चए त जिन खे तव्हां सॼो था, कुल हल मिन शुरकाइकुम, चए थो जिन खे तव्हां सॼो था उनजे हथ में पावर किथे आहे तव्हांजे कमु करण जो। हुन त पंहिंजा नेक अमल करे हलिया विया आहिनि। चई भला जेकॾहिं जिन खे तव्हां अलाह जा इहे शरीक मऊ सम्झा त चए थो त छा मई यबदउल ख़ल्क़ सुम युइदु, त छा पोइ छा हू पंहिंजे ख़ल्क़ खे नई सही बणाए वरी मोटाए जीआरे सघे थो, या उहो का शइ उन ठाही आहे। चईन त जेको आहे सो अलाह नए सिर ख़ल्क़ खे बणाए थो, वरी खेसि मोटाए जीआरींदो। अना तू फ़कून, पोइ तव्हां कहिड़े ग़लति दरनि ते भटको पिए था। छा चयो, ॾातार त तूं ॿिया मिड़ाई मङणा, मूं दर छॾियो पिनी कोह ॿिया, तॾहिं तो पिया विचा विला ॾींहं लाइ, तॾहिं त मुसीबतुनि में पियो आहीं। चए थो अना तू फ़कून, काॾे था फेराए वञनि तव्हांखे। कुल हल मिन शुरकाइकुम मन यहदी इलल हक़, चए तव्हांजे कंहिं शरीक तव्हांखे क़ुर ॾिनो आहे, तव्हांजे शरीक जेको आहे सो तव्हांखे छा ॾिनो आहे। अलाह जे रसूल असांखे रस्तो ॾेखारियो आहे, अलाह जे रसूल असांखे हिदायत ॾिनी आहे, पर अलाह ॾिनी अथसि। पोइ केरु थो तव्हांखे सिधो रस्तो ॾेखारे, कुल लिल्लाह यहदी इलल हक़, हीअ आहे न क़ुर जे अलाह, इहो तव्हांखे सिधो रस्तो ॾेखारे। फमन यहदी इलल हक़, पोइ जेको इहा फैसिलिटी ॾिनी अथई, क़ुर ॾिनो अथई, रसूल मोकिलियो अथई अलैहिस्सलातु वस्सलाम, त अहक़ युतब, त पोइ ओढ़े जी इबादत कजे, उन खां घुरिजे, या जेके शयूं न ॾिनियूं आहिनि जंहिंजे हथ में कोन्हनि उहो तव्हांखे सिधो रस्तो ॾेखारींदो। फमा लकुम कैफ़ तहकुमून, पोइ अमांखे छा थियो आहे, कहिड़ो था इहो फ़ैसिलो कयो, कहिड़ो उबतो फ़ैसिलो था कयो। पर अलाह चए थो मूंखे ख़बर आहे, वमा यतब अक्सर इल्ला ज़न्ना, अक्सरत माण्हू क़ुर माना सां पढ़नि कोन, अलाह जे रसूल जी हदीस पढ़नि ई कोन, बसि ॿुधरियुनि ॻाल्हियुनि ते हलनि था, ऐं तॾहिं करे गुमराह था थियनि। तक़रीरूं ॿुधंदा, स्टोरियूं ॿुधंदा, फलाणे हीअं कयो, फलाणो उॾामी आयो, हीअं कयईं। चए थो अक्सर माण्हू उन्हनि मां घणा रुगो गुमान ते हलंदा आहिनि। इन ज़न ला युगनी मिनल हक़ शइ, इहे गुमान ऐं इहे जेके ॿुधलियूं ॻाल्हियूं जेके कूड़ियूं आहिनि, इहे सच जी पूराई कुझु बि न कंदियूं आहिनि। तहक़ीक़ जेकी कंदा आहिनि सो अलाह ॼाणंदो आहे। बाक़ी नबी करीम सलाम तूं पंहिंजी बि ॻाल्हि ॿुधाए छॾी न, हे त तव्हां नबी करीम सलाम जो त शान एॾो ऊचो आहे जंहिंजी का असां त सोचे बि कोन था, पर उन खे थो चए त तूं चवीं त मतां तोखां पोइ वरी नंढनि नंढनि जेके आहिनि से उनजे पोयां पइजी वञनि। चए थो कुल चईन ला अमलिकु नफ़्सी ज़रऊं वला नफ़ा, चई मां आहियां त अलाह जो रसूल, पर अलाह जी मर्ज़ीअ खां सवाइ न को मां पंहिंजे नुक़सान न फ़ाइदे जो मालिक, मुंहिंजे हथ में मुंहिंजी ज़ाती नुक़सान फ़ाइदो बि कोन्हे को, इला माशा अलाह, बल्कि जेको अलाह चाहे। अलाह मुंहिंजो शान बुलंद कयो आहे, अलाह कयो आहे, पर मां ज़ाती तौरु पंहिंजे नफ़े नुक़सान जो मालिक न। क़ुर सूरतुल यूनिस आयत नंबर 49। तर्जुमो ॿुधो, चओ त आउं अलाह जे मर्ज़ीअ सां पाण खे न की ॾुख न की सुख पहुचाए सघां थो, बाक़ी सभु कंहिं उम्मत लाइ ठहिरायल मुदत आहे, हर कंहिंजो टाइम पूरो थियणो आहे। जॾहिं ठहिरायल मुदत पहुचे थी, वक़्तु अची थो वञे, मौत जो वक़्तु अची थो वञे थो, फला यस्ताख़िरून साअतन वला यस्तक़दिमून, त पोइ न हिकिड़ो सेकंड हेॾे देरि थींदी, न हिकिड़ो सेकंड होॾे देरि थींदी। वियो माण्हू, तंहिंजे करे अलाह चए थो सुधरो,
या अयुन्नास, हाणे सभिनी खे थो ख़िताब करे, ए हिंदू भाउरो, हे तव्हांखे तो अलाह चवेव, या अयुन्नास इंसानो, या अल मुस्लिमीन कोन थो चवे, हे यहूदियो, हे ईसाइयो, तव्हांखे तो क़ुर ॻाल्हाए, या अयुन्नास, ए इंसानो, कद जाकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम, तव्हां वटि अलाह जे तरफ़ां हीअ नसीहत पहुती आहे। कयो न, माना त ख़बर पयव। ठीकु आहे, तव्हांजा वेद बि कुझु हिसो 50 सचा आहिनि, पर बाक़ी 40% जो छा थींदो, जेके तव्हांजे हथ जे माण्हुनि ठोकिया, राजाउनि ठोकिया आहिनि, पोइ उन्हीअ ते अमल करे त पोइ तव्हां नापास थींदव। तॾहिं थो चए या अयुन्नास, ए इंसानो, कद जाकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम, तव्हांखे अलाह जे तरफ़ां हीअ नसीहत आई आहे। उहा शिफ़ाउ लिमा फ़ी सुदूर, ऐं तव्हांजे बीमारियुनि जो हिन में इलाजु आहे। जेकॾहिं तव्हां 40% जेको कूड़ा तव्हांजा वेद जूं आयतूं आहिनि, जेके बाद में लिखियूं वयूं आहिनि, इहा बीमारी आहे, लेकिन हिन जी शफ़ा हिन में आहे। ए मुस्लमानो, तव्हांजे दिलि में जेकॾहिं बीमारी आहे त माना करे हिन खे पढ़ो। हुदऊं, ही रस्तो ॾेखारे थो हिदायत जो, उहा रहमतनि, इहा अलाह जी तव्हांजे मथां स्पेशल रहमत आहे जो तव्हांखे क़ुर ॾिनो अथई लिल मोमिनीन, जेको अलाह खे मञनि था। मञो त सभई था अलाह खे, हिंदू बि भॻवान खे मञनि था, ईसाई बि रब खे मञनि था, यहूदी मञनि था, अहले किताब सभु अलाह खे मञनि था। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हांखे अहिड़ी शइ मिली आहे, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, कुल बिफ़ज़लिल्लाहि व रहमतिही फ़बिज़ालिक फ़लयफ़रहू, पोइ हे जेको तव्हांखे अलाह शइ ॾिनी आहे न, ऐं अलाह जी रहमत, इन ते ख़ुशियूं कयो, ख़ुशियूं कयो, ऐं चओ साईं अलाह साईं थैंक यू वेरी मच, तो अहिड़ो क़ुर ॾिनो आहे जेको असांखे सिधो रस्ते ॾेखारे थो। उहो ख़ैरुन मिमा यजमून, हे जेको माल गॾु कयो था, इन खां ही वधीक बहितर आहे जो तव्हांखे रस्तो थो ॾेखारे। बाक़ी अलाह फरमाए थो त मां ज़री मूं वटि इंफॉर्मेशन तव्हांजी अचे थी, चए थो वमा याज़ब अन रब्बिक मिस्क़ाल ज़र्रतिन फ़िल अर्द वला फ़िस समा, चए थो तुंहिंजे पालणहार खां हिकु एटम जे बराबरि बि न ज़मीन आसमान में का शइ ॻुझी कान्हे। एटम, ज़रा चइबो आहे एटम, कुंबतुल ज़रा माना एटमिक बम, त एटम केतिरो आहे? एटम जेतिरी शइ बि जेको अलाह चए थो मूंखां लिकल न आहे, पर हाणे अॻिते हिकिड़ो साइंटिफिक फैक्ट थो अचे जेको हैरान कंदड़ आहे। चए थो वला असग़र मिन ज़ालिक वला अकबर, चए थो एटम खां बि नंढड़ी शइ बि मूंखे मालूम आहे, ऐं उनखां वॾी शइ। त एटम त चवंदा त एंड पॉइंट आहे, इन खां नंढड़ी शइ कहिड़ी आहे? ग़लति आहे। हाणे जेका रिसर्च थी आहे उहा छा थी चवे, हाणे हे एटम आहे न, हाणे हिन एटम जे अंदरि आहिनि प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन, इहे नंढे में नंढा ज़रा आहिनि, इन जी ॻाल्हि थो करे। लेकिन इहे प्रोटॉन न्यूट्रॉन जेके आहिनि इहे वरी अञा नंढड़ा ठहियल आहिनि। हिकिड़े में आहे क्वार्क्स ऐं लेप्टॉन्स, माना इहो जेको प्रोटॉन आहे न नंढड़ो, इहो बि हिननि टुकरनि मां ठहियल आहे। त माना छा थो चवे, अलाह साईं छो थो चवे त एटम खां बि का नंढी शइ मां ॼाणा थो, त नंढी शइ अॻु में हुई कान, हाणे ख़बर पई अथनि त हे जेको एटम में प्रोटॉन आहे नंढड़ो या न्यूट्रॉन आहे, उहे हिननि क्वार्क्स मां ऐं लेप्टॉन्स मां ठहियल आहिनि। अञा इहे नंढड़ा ज़रा आहिनि हिन जा, जेको क़ुर में छा थो चए अलाह साईं, चए थो त वमा याज़ब अन रब्बिक मिस्क़ाल ज़र्रतिन फ़िल अर्द वला फ़िस समा, माना तुंहिंजे पालण खां हिकु एटम जेतिरो ज़रो बि का शइ आसमान में ॻुझी न आहे, वला असग़र मिन ज़ालिक, चाहे एटम खां नंढी बि जेका शइ उहा मूंखां ॻुझी कान्हे, त एटम खां नंढी शइ मूं तव्हांखे ॾेखारे छॾी। हाणे हिते त ही क़ुर जी आयत आहे, हैरान माण्हू थी थो वञे त इहा कीअं थो अलाह करे ॻाल्हि जेसि ताईं इहा ज़ाहिर नथी थिए। तॾहिं क़ुर में अलाह चयो आहे सनुरीहिम आयातुना, चए थो फ्यूचर में मां हिननि खे अहिड़ियूं निशानियूं ॾेखारियूं फ़िल आफ़ाक़ व फ़ी अनफुसिहिम, काइनात में ऐं संदनि जान में, हता यतबय्यन लहुम, जो हुनखे पक थी वेंदी अन्नहुल हक़, त क़ुर सचो आहे, अलाह सचो आहे। अलाह दावा कए त जीअं जीअं साइंस तरक़ी कंदी तीअं मुस्लमान थींदा वेंदा। अलाह तंहिं करे इन औलिया अल्लाह ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, तव्हां मिसकीन आहियो, ग़रीब आहियो, रिश्वत कोन था को, हालाल में ज़िंदगी गुज़ारियो था, नेक आहियो, निमाज़ पढ़ो था, ग़रीबनि जी मदद कयो था, त तव्हां औलिया अल्लाह आहियो। औलिया अल्लाह को ख़ासि कोन आसमान मां लहंदो आहे, तव्हां मां ठहंदो आहे, मिसकीननि ग़रीबनि मां ठहंदो आहे, अमीरनि मां बि ठही सघे थो। हिकिड़े अमीर खे पंहिंजी प्रॉपर्टी मिले, अलाह जे रस्ते में ॾिए थो, उन खां असां इनकार कोन था कयूं। पर चए थो अला इन औलिया अल्लाह ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, चए थो जेकॾहिं तव्हां औलिया आहियो त तव्हांजी हिकिड़ी निशानी आहे। कहिड़ी निशानी? तव्हांखे कंहिंजो बि ख़ौफ़ कोन थींदो, ऐं वला हुम यहज़नून, ऐं न को वरी तव्हांखे टेंशन थींदी, न तव्हांखे डिप्रेशन थींदी, ख़ुशि रहंदव, खिलंदव, चर्चा करे माण्हुनि खे खिलाईंदव, चर्चा गारियुनि वारा न, प्यार वारा। मिसाल तौरु मां थो ॾसियां, हाणे गाॾे ते मां वेंदो आहियां न नारंगी वठणु,
पोइ वठी चवंदो आहे त घणा पैसा, चवंदो साईं 200 रुपया किलो। पोइ वरी मां चर्च कीअं खिलायसि, मूं चयो दादा ॻाल्हि ॿुधो, हीअ नारंगियूं त अलाह साईं वण में मुफ़्त में थो लाहे या न? चए थो हा साईं। पोइ मुंहिंजो तूं पैसा छा जा थो घुरी, त खिलंदो। त ॻाल्हि इहा आहे त माण्हू अलाह जो बाने जी निशानी कहिड़ी आहे त हीअ ओलिया अलाह आहे, उनजी सिम्पटम आहिनि, ख़ौफ़ न कंदो। माण्हू ख़ौफ़ थींदो आहे न, अलाए छा थींदो। वलाऊं यहज़नून माना डिप्रेशन, एंग्ज़ाइटी कतई कान थींदसि। ऐं उहे केरु आहिनि ओलिया अलाह? अल्लज़ीन आमनू, पहिरीं त ईमान आणनि, क़ुर खे पढ़नि माना सां, अलाह ते ईमान, वकानू यतक़ून, ऐं परहेज़गारी इख़्तियार कनि। त असांखे हिन ते हलणो आहे, हिन क़ुर जी मुखालफ़त नाहे करणी, अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तइलीमात ते अमल करिणो आहे। बाक़ी अलाह फरमाए थो त हीअ सॼी प्रॉपर्टी कंहिंजी आहे? अला इन लिल्लाहि मन फिस समावात व मन फिल अर्द। चए थो जेकी कुझु ज़मीन आसमान सभु अलाह जो आहे। बाक़ी जेकॾहिं अलाह जी प्रॉपर्टी तव्हांखे अलाह ॾेई सघे थो, ॿियो माण्हू नथो ॾेई सघे। तव्हां वटि मिसाल तौरु बैंक में 5000 रुपया आहिनि। हाणे तव्हांजो हिकिड़ो को अचे ऐं इहो पंहिंजो पैसा ज़ोरीअ कढाए कंहिंखे वञी ग़रीब खे ॾींदो, तव्हां खां सवाइ ॿियो केरु ॾींदो? चोरी कंदो। तंहिंजे करे अलाह फरमाए थो सॼी प्रॉपर्टी मुंहिंजी आहे। तंहिंजे करे वमा यतबउ लज़ीन यदू मिन दूनिल्लाह शुरका, जेके तव्हां ॿियनि खां घुरो था ऐं उन्हनि खे मुंहिंजो शरीक सम्झी घुरो था, उनजी प्रॉपर्टी कान्हे का। हीअं यतबीन लज़न, इहो तव्हां जेको अमल था कयो, इहो तव्हां धुके जो अमल था कयो। इहो इहा न क़ुर में आहे न हदीस में आहे। इहो तव्हांखे ठगनि ॾसिया आहिनि इहे तरीक़ा। इन्हुम इल्ला यख़रुसून, ऐं हिन ते स्टोरियूं था ठाहियो। माना हिकिड़ो त धुका, वरी उन ते ॻाल्हियूं बि ठाहियो था। अॻिते अलाह साईं फरमाए थो त बनी इसराईल जॾहिं फ़िरौन पोयां पियो त अॻियां समुंड अची वियो कुझु हिसो, त अलाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम लठण त रस्तो खुली पियो। उतां थो अलाह ॻाल्हि शुरू करे, जावज़ना बि बनी इसराईल अल बहर, त अलाह ताला इहो रस्तो कढियो समुंड मां बनी इसराईल लाइ। त शैतान पंहिंजो फ़िरौन बि पहुची वियो, ॾिठी त रस्तो पको लॻो पिया, समुंड जा 2 हिसा थी विया आहिनि। फतब फ़िरौन व जुनूद बग़ियो उदवन, त पोइ पोयां फ़िरौन सन लश्कर सरकशी ऐं ज़ुल्म जे लाइ हिन जे पोयां उन रस्ते मां लंघी पियो। हू त टिपी विया। जॾहिं अध ते मसां पहुतो त अलाह हुकुम कयो त बसि रस्तो बंदि कयो, त समुंड चढ़ी वियो मथां। हता इज़ा अदरकुल ग़रक़, पोइ जॾहिं ॿुॾणु लॻो ऐं घोता पियो खाए, त ओॾी महिल थो चवे काल आमंत अन्नहु ला इलाहा इल्लल्लज़ी आमंत बिही बनू इसराईल व अना मिनल मुस्लिमीन। जॾहिं घोता खाइणु शुरू कई, मरे पियो, त पोइ चईंदो यार हे त मूसा अलैहिस्सलाम सचो नबी आहे। सो पोइ थो चए त जेको आहे सो चवे त ईमान आंदम, सचो आहे त जंहिं ते बनी इसराईल ईमान आंदो आहे, तंहिंखां सवाइ कोई इबाद जो लाइक़ु न आहे। ऐं मुस्लमाननि मज़ा मां मुस्लमान थो थियां। इहा सकरात जो वक़्तु आहे। इन सकरात में दफ़्तर बंदि थी थो वञे। सकरात छाखे चइबी आहे? हिकिड़ो माण्हू बीमार आहे, मरण वारो आहे, अञा ॻाल्हाए परे पियो थो, त ओॾी महिल जंहिंजो वक़्तु ईंदो आहे त फ़रिश्ता अची वेंदा आहिनि। त फ़रिश्ता ॾिसी वठंदो आहे। द मोमेंट फ़रिश्ता ॾिसनि था, इतां सकरात शुरू थी थिए। ऐं इन सकरात जे पीरियड में हिनखे पादर जाम लॻंदा, या हुनखे गुल मिलंदा, ख़ुशबू मिलंदियूं, डिपेंड थो करे त कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे। पर सकरात में इहो आहे त कम्यूनिकेशन न करे सघंदो, ॻाल्हाइण जी कोशिशि कंदो, मां फ़रिश्ता थो ॾिसां पर वात मां निकिरंदो घर 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 घर। इहा सकरात आहे। त चई त मां मुस्लमान आहियां, छो त फ़रिश्ता साह कढण वारा पहुतसि। त अलाह थो चएसि अल आन, चए थो हाणे छा थींदो? वक़्तु असई त क़बुल, अॻु में तूं नाफ़रमान हुए, ऐं हाणे सकरात में फ़रिश्ता ॾिसी चईं थो त मां मुस्लमान थो थियां। व कुंत मिनल मुफ़्सिदीन, ऐं तूं ज़रूरु जेको आहे सो फ़सादिन मां आहे, पंहिंजी ज़िंदगी तो ईअं गुज़ारी आहे। पर अहम शइ थो चएसि फल्योम नुनजीक बि बदनिक, पर अॼु मां तुंहिंजे जिस्म खे ॻरणु कोन ॾींदुसि। नुनजीक निजा ॾींदुसि बदनिक, माना तुंहिंजो जिस्म अहिड़ी का टेक्नोलॉजी मां माण्हुनि खे ॾींदुसि जेको तोखे मखे हणंदा त तुंहिंजो जिस्म ॻरंदो कोन। न त हर माण्हू जो क़बर में जिस्म ॻरी थो वञे। फल्योम नुनजीक बि बदनिक, मां इन लाइ तुंहिंजे जिस्म खे ॻरणु न ॾींदुसि त तुंहिंजो जिस्म क़यामत ताईं अवेलेबल हुजे। पोइ हाणे त म्यूज़ियम में रखियो अथनि। छाजे लाइ? ले तकून लिमन ख़ल्फ़क आयतन, त तूं माण्हुनि जे लाइ हिकिड़ी निशानी, इबरत जी निशानी थी, त तूं पाण खे अलाह चवराईंदे, पाण खे अलाह चवराईंदे, ऐं तव्हांजो जिस्म अचे माण्हू ॾिसनि
पर इन कसीरनि मिन नास अन आयातिन अला गाफ़िलून। पर अलाह चए थो अक्सरियत माण्हू न क़ुर पढ़नि न माना कनि, उनखे इहा ख़बर आहे त फ़िरौन इहो ई आहे जंहिंखे मां जिस्म बचायो आहे, ऐं क़ुर में चए थो मुंहिंजो जिस्म बचायो आहे, इहो हे पियो आहे। पोइ तव्हां क़ुर माना सां कोन था पढ़ो, तव्हांखे ख़बर ई न आहे त इहो साॻियो अलाह ताला ॾिसो हे पियो आहे न, हिनजो जिस्म ॻरे कोन थो। हाणे जिस्म त हिन जो इते पियो आहे, पर रूह किथे अथसि? रूह हिन जो कारे पखीअ में जहनम में पहुतल आहे। जीअं नेक माण्हूअ जो अछे पखीअ में जन्नत में वेंदो आहे, ऐं शहीदनि जो रूह साए पखीअ में अर्श ते वेंदो आहे, हीअ कारे पखीअ में। पर हिन खे फिज़िकल टार्चर न थींदो, रुगो मेंटल। हिन खे छा कंदा? रोज़ु सुबुह शाम घुमाइनि था, हे पादर लॻंदी, हे गंदो पाणी, ॿुधो क़ुर। हालांकि हे जिस्म हेठि पियो आहे। चए थो अनार योरदून अलैहा गुदूं वल अशिया, उहा बाहि आहे जहनम जी, ते सुबुह शाम हिन खे पेश कयो वञे थो। योम तक़ूम साथ, पर जॾहिं क़यामत थी वेंदी, माना हिन खे जॾहिं फुल जिस्म मिलंदो, अदखिलू आल फ़िरौन अशदुल अज़ाब, पोइ असल अज़ाब फिज़िकल अज़ाब उनजो शुरू थी वेंदो। हे ॾिसो कयो न क़ुर चिटो त हल नेक माण्हू अछनि पखियुनि में जो रूह आहे जन्नत में घुमनि फिरंदा, खाइनि था, पर पोज़ीशन नथी मिलेनि। टूअर इन्हनि जी बि कराइजे थी, उहा ॾेखारियांव थो, साई वठूं था। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम सहरी टाइम में भलीकार मां तव्हांखे ॾेखारियो त क़ुर में अलाह ताला चए थो त फलियोम नुन जी की बदन के फ़िरौन, अॼु तुंहिंजो बदन मां ॻरणु न ॾींदुसि। माना छा निकितो? किनारे ते ॾबंदो त अलाह ताला किन खे टेक्निक ॾींदी त हुनखे ममी करे छॾींदा, अहिड़ी मालिश कंदा, अहिड़ो को केमिकल हणंदा जो जिस्म न ॻरंदो। अञा ताईं इहे मौजूदु आहिनि शयूं, हे अञा हे हिन जी पिक्चर आहे, एक्चुअल जेको पियो आहे फ्रीज़ थियो पियो आहे। लेकिन अलाह थो चए त इन खे सुबुह शाम जहनम जे बाहि जाड़ो पेश करे थो, कंहिंखे थो पेश करे? हे त हिते पियो आहे। माना इहा ई ॻाल्हि सची निकिती त जेके अलाह जा वली त हिन जो जिस्म त क़बर में आहे, पंहिंजो रूह खे अछे पखीअ में जन्नत में विधो वियो आहे, ऐं शहीदनि खे साए पखी अर्श सां अलाह खे रहाए वञे थो, ऐं जेके जहन्नम में उनखे कारे पखीअ में जहन्नम में पेश कयो थो वञे, ऐं सुबुह शाम उनखे चकर ॾियारीनि था। अदखिलू आल फ़िरौन अशदुल अज़ाब, जॾहिं क़यामत थींदी त पोइ हुनखे जिस्म मिलंदो, ऐं जिस्म घणो क़द जो हूंदो? 150 फुट। हीउ जेको असांजो जिस्म क़बर में ॻरी वियो आहे, इहो इन मां कुझु कोन्ह ठहंदो। असांजो फुत उहो ई हूंदो जेको आदम अलैहिस्सलाम जो असली बुत आहे, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हे ॾिसो हदीस शरीफ़, इन अहदकुम इज़ा मात, जॾहिं को बि मरी वञे थो तव्हां मां, उर्ज़ अलैहि मक़अदु बिल ग़दात वल अशी, त हुनखे उहो जहन्नम ऐं जन्नत में सुबुह शाम उनखे घुमाइजे थो। इनकान मिन अहल जन्नत, जे जन्नती आहे फिर मिन अहल जन्नत, त हुनखे जन्नत में घुमाइजे थो। इनकान मिन अहल नार फिर मिन अहल नार, ऐं जेकॾहिं जहनमी आहे त हुनखे जहनम जी टूअर कराइजे थी। फ़युकाल, टूअर जे दौरान हुनखे फ़रिश्ता चवनि था हाज़ा मक़अदुक, हीउ तुंहिंजो असुलु ठिकाणो थींदो। हता यबअसक अल्लाह यौमल क़ियामत, जॾहिं अलाह तोखे जिस्म ॾींदो ऐं क़यामत ॾींहुं उथारींदो। सम्झो ॻाल्हि खे? इहे सभई ईअं था थियनि। तंहिंजे करे भली तव्हां भला इहो तर्जुमो पढ़ो। अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला रिवायत करते हैं रसूल ने फरमाया, जब तुम में से कोई मर जाता है तो सुबह शाम उसके सामने उसका ठिकाना पेश किया जाता है। अगर वो अहले जन्नत में है तो कहा जाता है कि ये तुम्हारा ठिकाना है, अगर वो अहले जहन्नम में से है तो कहा जाता है कि ये तुम्हारा ठिकाना है, यहाँ तक कि अल्लाह तुम्हें क़यामत के दिन उठाएगा। हाणे अचो ॿी हदीस, चए थो इन्नमा नस्मतुल मोमिन, जेको मोमिन आहे मरण सां उनजो रूह, नस्मत माना रूह, मोमिन जो रूह ताइरुनि पखीअ में विधो वञे थो। यालक वञी लड़की वेहे थो फी शजरिल जन्नत, जन्नत जे वणनि ते, उते खाए थो पीए थो। हता यर्ज इला जसद योम युबस, क़यामत जे ॾींहुं इनखे पंहिंजे जिस्म में मोटायो वेंदो। सम्झ ॻाल्हि? हिन क़बर में कंहिंजो रूह ई कोन्हे, अलाह जा वली ऐश पिया था कनि। वरी ॿी हदीस, इन अरवाह शुहदा, शहीदनि जा जेके रूह आहिनि, तैर ख़ुदरिन, साए पखीअ में, लहा कनादील मुअल्लक़तुन अर्श, इन जा घर आहिनि कनादील जेके अर्श ते लड़कनि था। तसरह मिनल जन्नत, हई शायदि इहे बि जन्नत में वञनि था, खाइनि पीअनि था। सुम ताबील तिनकल कनादील, पोइ अची वरी पंहिंजे घरनि में रहनि था। फ़तल अलैहिम रबहुम, त कॾहिं कॾहिं अलाह हुन सां ॻाल्हाए थो, पुछे थो फ़काल हल तश्तहून शैया, चयो ॾियो ख़बर मुंहिंजा शहीदो का शइ खपे? त चवनि था न साईं सभु कुझु आहे। जॾहिं टियों दफ़ो अलाह रिपीट थो करे त सोचे चवनि था काल या रबी, अलाह साईं ठीकु आहे, असां हिकिड़ी शइ चाहियूं था। कहिड़ी? नुरीद, असांजी ख़्वाहिश आहे, अंत रुद्द, मोटाए अरवाहना, असांजी रूहनि खे फी अजसादिना, हिन क़बर जे जिस्मनि में। हता छा थींदो? हाणे जेको रूह क़बर में ईंदो त माना उथी खड़ो थींदो न, रड़ियूं कंदो, धक हणंदो त माण्हू क़बर मां खोटे कढंदसि।
त चए थो त नुरी त रुद अरवाह नाफ़ी अजसादना, असांजे रूहनि खे हिन क़बरुनि जे जिस्म में मोकिल, छा कंदव, हता नुक़्तलफ़ी सबील हिकु मर्द नुख़रा, त उथी निकिरी ॿाहिरि वरी तुंहिंजे नाले शहीद थियूं। त अलाह छा थो जवाबु ॾिए, इन्नी कद कज़ईत, अलाह चयो मां इहो हिकिड़ो डिसीशन करे चुको आहियां, अनहुम ला यरजऊं, जेसिताईं क़यामत न थींदी तेसिताईं हिन क़बर में कंहिंजो रूह वापसि न वेंदो, कोन्हे हिते का शइ कान्हे, भली तव्हां जेको वणेव सो कयो। तंहिंजे करे शाह लतीफ़ थो चए, बल्कि क़ुर थो चवे, वमन अज़ल, चए थो इन खां मेंटली रिटार्डेड बेवकूफ़ चरियो कहिड़ो थी सघे थो, मेमई यदू मिन दूनिल्लाह, जो अलाह खां सवाइ इन्हनि मोलनि खे सॾनि था, मन ला यस्ते जीब लहू इला योमल क़यामत, सॾु बि कोन था ॾियनि, जे हुजनि त सॾु ॾींदा न, इहो कहिड़ी ॻाल्हि आहे त ॿुधनि था ऐं ज़बान सील थियल अथनि। वहुम अन दुआहिम गाफ़िलून, इहे सभु अलाह जा वली हिन जा सॾ कोन था ॿुधनि, गाफ़िल आहिनि, छो त सते आसमान ते आवाज़ु किथां पहुचंदो। तंहिंजे करे शाल थी ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे, मूं दर छॾियो, मङणा मङी को विया, अलाह खे चए थो चरिया मूं तोखे खीर मुंहिंजो पीउ, मेहूं मूं पैदा कयूं आहिनि, कणिक मां तोखे थो ॾियां, साह मूं तोखे ॾिनो आहे, माउ जे पेट मां तोखे मूं इंसान करे पैदा कयो आहे, त पोइ जेको सो मुंहिंजो मूं दर छॾियो मङी को ॿिया वञी अहिड़नि दरनि तां तो घुरी जिते का शइ ई कान्हे का, तॾहिं तो पिया विचा विढ़ा ॾींहड़ा, इन शिरक जे करे पोइ तूं तकलीफ़ुनि में आहीं, ऐं जेकॾहिं शिरक मेजॉरिटी कंदा त उन मुल्क में सुख कोन थींदो। छा आहे, पाणी दरियाहनि में घटिजी वेंदो, सिम कलर वधी वेंदी, अन्न जी क़ीमत कान थींदी, माण्हू तबाह थींदा, इहा शिरक जे करे आहे। अच्छा, वरी हिते माण्हुनि खे धोखो था ॾियनि त साईं इहो जेको सो असां त बुज़ुर्गनि खे था सॼूं, हिंदू त पथर खे था पूॼनि, बाबा तौबा कयो, हिंदू पत्थर के मूर्तियों के कौन था पूजन। बुधो, लोगों को ये धोखा दिया जाता है कि अश्लील पत्थर की मूर्तियों को पूजने का नाम है, जबकि गैर हाजिर फोत शुदा नेक लोगों को पुकारना शिरक नहीं, गलत आ। कोई भी कौम पत्थर को नहीं पूजती, बल्कि नेक लोगों की शक्ल में मूर्तियां बनाती है, चाहे वो पत्थर की, चांदी की या सोने की। दर हकीक नेक लोगों की मूर्तियां बनाने का मकसद ये है कि इनके तवसत से हाजरवाई माना उन ताईं आवाज़ पहुचाइनि थियूं। हे जेके बि आहिनि हिंदुनि जूं जेके आहिनि, इहे सभई जेके आहिनि से इहे इन जूं मूर्तियूं इन्हनि जा बुज़ुर्ग रहिया आहिनि हिस्टोरिकली, ऐं भॻवान जा प्यारा आहिनि, इन्हनि जूं हिननि मूर्तियूं लॻायूं। पुछूं था हिंदुनि खां, मां इंटरनेट ते विस वञी विकीपीडिया ते मूर्ति छा थी करे, त उन मां कढियो आहे, चए थो मूर्ति इज़ लाइक अ वे टू कम्युनिकेट विद द डीटी, माना हीअ मूर्ति मोबाइल तौरु कमु करे थी, इहा उन बुज़ुर्ग ताईं जन्नत में आवाज़ु पहुचाए थी जंहिं हिननि मूर्ति रखी आहे। ख़ुदा खां डिॼो, माना अहिड़ो माण्हुनि खे कूड़ ऐं ठगी करे तव्हां पंहिंजे हिन शिरक खे जस्टिफाए करे हिंदुनि ते ॾोह था ॾियो। ऐं मके जे मुशरनि 360 जेके मूर्तियूं इन हिसाब में रखियूं, छो त हिंदुनि जो मज़हब सभिनी खां पुराणो उन्हनि नूह अलैहिस्सलाम जी क़ौम जा आहिनि, इन्हनि खे इन्हनि कॉपी कयो मके जे मुशरिकनि। लेकिन अलाह ताला ॾसे थो त इहे सभई गॾु कंदा, अलाह जा वली बि ईंदा, उहे त जन्नती आहिनि, लेकिन अलाह घुराईंदुनि। चए थो योम नशर जमिया सुम नकू लिल्लज़ीन अशरकू मकानकुम, त पोइ जिन इहे शिरकु कयो आहे न उन्हनि खे चवंदो अचो हेॾां थी बीहो, अंतूं व शिरका, अलाह जे वलियुनि बुज़ुर्गनि खे शान सां घुरनि, तव्हां बि अचो। ज़ैयल न बैन, पर गॾींदुनि कोन, विच ते कंदो, उन विच में जुदाई हूंदी, छो त हो त अलाह जा वली बुज़ुर्ग आहिनि, नेक आहिनि, उनजो शान ऊचो आहे। हे ठग जा पुट आहिनि जेके कंहिंजे चवण ते रुगो ॾोकड़नि जे कमाइण लाइ माण्हू गुमराह थिया ऐं गुमराह करण वारा गॾु हूंदा, त अलाह जा वली त सुञाणे वेंदा त हे लाइन छाजे लाइ लॻराई अथनि, त उहो ई ॻाल्हाईंदा, वकाल शुरका हूं, माना उहो अलाह जा वली ॻाल्हाईंदा, मां कुंतुम इहा न ताबुदून, ख़बरदार तव्हां असांखे कोन पुकारींदा हो, न को तव्हां असांखे पूॼींदा हो। त इते इहो घोड़ो वठी शुरू कंदा, हे शिरक चवंदा न साईं मां आयो हुउसि तोखां क़बर तां घुरियमि, तो मूंखे पुटु ॾिनो, तो मुंहिंजो कमु कयो, इहो हींअर छो थो फिरी वञी असांखे माराइण लाइ थो फिरी। त उते हो अलाह जा वॾी छा चवंदा, त हाणे छा चवनि, चवंदा ॻाल्हि ॿुध चुप कयो, कफ़ा बिल्लाह शहीदन बैनना व बैनकुम, अलाह खां पुछो, इन ते यकीन अथव न, अलाह खां पुछो जेको तव्हां ई असांजे विच में हक़ीक़ी शाहिद आहे, इन कुन्ना अन इबादत कुम लगाफ़िलीन, असां तव्हांजे सॾ कोन ॿुधा, असां तव्हांजे इन्हनि पुकारनि खां गाफ़िल हुआसीं, छो त असां सत्य आसमान ते। अड़े मुंहिंजा भाउरो दोस्तो, अञा तव्हांखे क़ुर छा ॾसे, अञा छा करे क़ुर तव्हांखे जो तव्हां इहो शिरक छॾियो। हाणे वञनि था जहन्नम में, जहन्नम में विया त अलाह जा वली त विया जन्नत में, हाणे जहन्नम में वरी ॿ टोलियूं आहिनि, हिकिड़ा जिन हिननि खे गुमराह कयो, तकीरूं करे शिरक में हिननि खे मुब्तला कयूं, ऐं ॿिया वरी जेके से क़ुर माना सां कोन पढ़ी जानवर थी विया,
ॼण ॿोला भोला ॿकरियूं थी विया, उहे इन्हनि ठगनि जे पोइ हाज़ुर साईं, जी साईं, सुभान अल्लाह सुभान अल्लाह, जलसे में कंदा सुभान अल्लाह, कूड़ियूं स्टोरी ॿुधी कंदा सुभान अल्लाह। इहा सुभान अल्लाह न आहे, इहा मेंह जी ॿिए था कयो। हाणे इहे जॾहिं ॿई जहन में वेंदा त हुनखे सुञाणंदा, अड़े हे त आहे न जेको तकीर करे असांखे गुमराह कंदो हो। सो इते थो हुनजो जहिड़ो हले। ॿुधो, इयत हा जून फिनार, पाण में चए थो त जॾहिं पाण में जहिड़ो कंदा, यकूल ज़ोफ़ा, उहे ज़ईफ़ जेके हिननि ठगनि जे तकीरुनि ते गुमराह थिया, चवंदा लिलज़ी नस्तकबुर, जेके तकबुर करे हीअं हलंदा, पोइ ज़ात जे करे कंहिं बि जे करे ॾोकड़नि जे करे या गुमराही कंदा हुआ, त उनखे चवंदा उन्हनि खे सुञाणे उन्हनि ठगनि खे, इन्ना कुन्ना लकुम तबन, सुञाणो कोन था असां तव्हांजे तकीरुनि ते असां ही अमल कया, असां तव्हांजा ताबदार हुआसीं। हल अंतुम मुगनून अन्ना नसीबना, त हाणे त छॾायो न जहन्नम जो हेॾो अज़ाब आहे, को ज़रो त टारियो असांखां, टारियो न हींअर असीं तव्हांजे तकीरुनि जे करे गुमराह थियासीं, शिरक कयोसीं। काल लज़ी नस्तकबुर, त उहे जेके जिन हिननि खे गुमराह कयो हॾेला ऐं तकबर वारा, त उहे चवंदा छिता थिया हो, इन कुल्लुन फी आहे, चई सभु अंदरि पिया हूं न, बसि हाणे छा असां तव्हांखे छा कयूं, असां ख़ुदि जहन्नम में वियूं, तव्हांजा अज़ाब किथां टारियूं। इन अलाह कद हकम बैन लिबाद, इहो डिसीशन अलाह करे चुको आहे, हाणे मरणो असांखे बि अज़ाब सकिणो आहे, तव्हां करिणो आहे, माना अलाह असांजो निबेरो करे चुको आहे, हाणे री जजिंग कान थींदी, अपील कान थींदी, ख़त खितो कसम आहे। त पोइ वरी चवंदा हाणे छा कयूं, पोइ भॼंदा उहो जेके फ़रिश्तो आहे न, जेको जंहिं डिपार्टमेंट जो हेड आहे, काल लज़ी न फिनार ले ख़ज़ने थी, उन फ़रिश्ते खे वञी रुकेस कंदा, चवंदा अदऊ रबकुम, त अलाह ताला खे असांजी तरफ़ां अर्ज़ु पहुचाए, युख़ाफ़िफ़ अना यौमन मिनल अज़ाब, त अॼु हिकु ॾींहं में थोरो अज़ाब घटि रहे। हाणे फ़रिश्ते खे कोन था चवनि त तूं घटि आहे, हाणे त हुनखे पक थी वई आहे, कम सभु अलाह जे हथ में आहिनि। हालांकि दारोगो जन्नत खे जहन्नम खे जेको मैनेज थो करे, खणी उन खे चवनि अदा फ़रिश्ता अॼु असांजो थोरो अज़ाब मीटर घटि कर या वॉल्यूम घटि कर, उन कोन था चवनि, ख़बर अथनि त इहो असां अॻु ई ॾोह करे आया आहियूं, करण वारो सिर्फ़ु अलाह आहे, घुरिबो अलाह खां, त चवनि था त अदऊ रबकुम, ए फ़रिश्ता ए दारोगा अलाह खे अर्ज़ु कर, युख़फ़िफ़ घटि करे, अना असां तां, यौमन अॼोके ॾींहुं, मिनल अज़ाब अज़ाब घटि करे। त छा थो फ़रिश्तो दारोगो जवाबु ॾिए, सुभान अल्लाह, वाह जो जवाबु थो चए थो, कालू अवलम तकुम तातीकुम रुसुलकुम बैनात, चए थो तव्हांजे रसूल तव्हां ताईं चिठियूं माना वारियूं सवलियूं आयतूं कोन पहुचायूं, हे क़ुर कोन हो तव्हां वटि घर में? कालू भला, हा साईं क़ुर हो। पोइ चई त पोइ हाणे मां छा कयां तव्हांखे, तव्हां उहो चांस पंहिंजो विञायो, कालू फदऊ, तव्हां ॻाल्हायो अलाह सां, वमा दुआउल काफ़िरी इल्ला फ़ी ज़िलान, पर उहा हाणे हुन जूं रड़ियूं अलाह ताईं पहुचंदियूं कोन, अलाह ढकु ॾेई छॾियो आहे, को बि आवाज़ु का बि ॾुख मथे वेंदो ई कोन, अलाह ताला क़ुर में फ़रमाए थो। बाक़ी अलाह साईं फ़रमाए थो त तव्हां हिन अलाह खे दीन ते हलो, वलो शाह रब्बुक आमन मन फिल अर्द कुल्लुहुम अजमियन, चए थो अलाह जेकॾहिं चाहे न त हिकिड़े डंडे सां ठगा जो करे त सभई मुस्लमान थी वञनि। बाक़ी अफ़ अंत तुकरिहु नास हता युमिन, भई तव्हां छा पादरणी माण्हुनि खे मुस्लमान कंदव या पादरणी माण्हुनि खे शिरक खां परे कंदो, तव्हांजो मां क़ुर पहुचायो, माना पहुचायो, माण्हुनि खे प्यार सां सम्झायो, ज़बरदस्ती त कान कबी, न को तव्हांखे हुकुम आहे त तव्हां मुशरिकनि खे मारियो, छो त जेकॾहिं अलाह ताला इहो चाहे हा त पाण नथो करे सघे त हीअं हिक ई धक में सभिनी खे मुस्लमान करे छॾे। वमा काल नफ़्सिन इल्ला तुमिन इल्ला बिइज़्निल्लाह, बाक़ी अलाह ताला उन इंसानी हालात ॾिसंदा, जेसि ताईं अलाह खां सची दिलि सां तौबा नथो करे त पोइ कंहिं माण्हूअ खे अलाह जे घुर खां सवाइ मोमिन थियण जो इख़्तियार न आहे। उहा यज रिज़ अललज़ी या यअकुलून, बाक़ी जेके चरिया थी विया आहिनि, जानवर थी विया आहिनि, त अलाह उन्हनि जे मथां पलीती हणी छॾी आहे। जानवर कंहिंखे थो चए, हिन खे थो चए जेको क़ुर खे सम्झी नथो पढ़े, अलाह फ़रमाए थो त इहे जानवर आहिनि, बल्कि जानवरनि खां बि किरियल, छो त इंसान त छो त हुननि जो जानवर छो थो चए, छो त हिन जो कमु आहे त कमायां खावां, खावां कमायां कमां खायां, जीअं मेंह बकरी इहा ई कंदी आहे न, मेंह खे गाह ॾींदो त खीरु ॾींदी, जे खीरु ॾींदव त गाह ॾींदव, जे खीरु ॾियणु बंदि करे छॾींदव त कुई छॾींदो। तंहिंजे करे अलाह चए फला तदो मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ ॿिए खे न सॼो, ला यनफ़उक, जंहिंजे हथ में न को तव्हांखे सुख ॾींदो, नफ़ो ॾींदो, वला यज़रुक, न तव्हांखे पिटींदो, फ़इन फल त, पर जे नथा मुड़ो ऐं इहो कंटिन्यू जारी रखंदव, फ़इन्नक इज़न मिनल ज़ालिमीन, त पोइ तव्हां ज़ालिमनि मां थींदो, तव्हांखे जहन्नम में अज़ाब मिलंदो। बाक़ी इहो यादि रखो
ई यमससक अल्लाह बिज़ुरिन फला काशिफ़ लहू इल्ला हू, चए थो जेकॾहिं अलाह तव्हांखे का तकलीफ़ ॾिए त सिर्फ़ु लाहिणु अलाह जे हथ में आहे। व इन युरिदकुल्लाह बि ख़ैरिन फला रौद लिफ़ज़लिही, ऐं जेकॾहिं अलाह तव्हांखे का ख़ैरु ॾिए थो, को सुखु ॾिए थो, तव्हांखे रिज़्क़ वधाए ॾिए थो, त इहो कंहिंखे ताक़त नाहे जो इन्हीअ खे हटाइण वारो हुजे। युसीब बि मई शामी इबादी, ऐं पंहिंजे बाननि मां जंहिंखे वणेसि तंहिंखे तकलीफ़ पहुचाए थो, जंहिंखे पढ़े फज़ुलु पहुचाए थो। वहू अल गफ़ूर रहीम, बाक़ी अलाह जेरा जेसि ताईं आयो तेसि ताईं गफ़ूर आहे, मग़फ़िरत करण वारो आहे। घुरो अलाह खां, शिरक खां तौबह कयो, ज़ुल्म खां तौबह कयो, रिश्वत खां तौबह कयो। भाई तव्हां कहिड़ो रिश्वत में चवंदा असांजी नौकिरी पूरो कर, गाॾो खोलियो, पुट खे गाॾो खोले ॾियो, छा इन में तूं हींअर साहब आहीं, मुख़्तियारकार आहीं, पर तुंहिंजी पघार, पर जेकॾहिं शाम जो वञी तूं सूप जो गाॾो खोलींदे त हथई माण्हू जाम वठणु ईंदा त वाह वाह यार मुख़्तियारकार जेको आहे सूप खोलिया, एॾो कमाईंदे। पर थोरो पंहिंजी टेगर खे रुगो घटि कर, पंहिंजी नफ़्स खे संभालियो। अलाह ताला खां मां दुआ घुरां थो त अलाह पाक जेको हींअर असीं ॿुधो आहे निज क़ुर आहे, जेको ॿुधो अथऊं निज नबी करीम असांजी हदीसूं जेके अथेंटिक हदीस, हेतिरी इंफॉर्मेशन खां पोइ बि चऊं त रब रहीम कोन्हे। छा करे अलाह साईं अञा ॿारनि वांगुरु तव्हांखे अची चीच खां वठी तव्हांखे सम्झाए थो, ज़रो ज़रो करे सम्झाए थो, त तॾहिं त चऊं था रहमान रहीम आहे। इन लाइ त एॾी ख़ालिक काइनात जो मालिक जेको तव्हांखे ॿारनि वांगुरु थो सम्झाए, ऐं तव्हां जेके आहिनि से जेकॾहिं नथा केरु सम्झो त इंसान त न आहे, गॾनि खां बि वियल आहिनि जेके अलाह अहिड़े ख़ालिक काइनात तव्हांखे सम्झायो, तव्हांखे सम्झ में हिन ॻाल्हि नथी अचे। इंशाअल्लाह वरी सुभाणे मुलाक़ात थींदी। सुभाणे रबिक रब्बिल इज़्ज़त अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।